मां साथ कुंजूं कुजाड़ो सुरई कुजाड़ो थी छुए दिल टुटण जो दर्द माण्हू खे केॾी तकलीफ़ ॾींदो आहे इहा तोखे ख़बर आहे। ए जंहिं माण्हू जो न अंदरि अधु थी पवंदो आहे ए उन जी अखियुनि में लुड़कनि जूं लाड़ूं हूंदियूं आहिनि। हा मां साथ जंहिं माण्हू जी दिलि टुटंदी आहे उन जी अखियुनि साम्हूं ॿाहिरि बि ख़िज़ा लॻंदी आहे। ए हाओ ए हर का भगल शइ ए जुड़जी सघे थी पर हीअ भगल दिलि न ए कॾहिं बि जुड़जी की नथी सघे। हा मां साथ हिन हक़ीक़त जी ख़बर उनखे हूंदी आहे जंहिंखे विछोड़े जो वाह लॻो हूंदो आहे। ए हाओ ए विछोड़े खे न ॿिनि अखरनि में अजाब चइबो आहे। हा मां साथ जॾहिं ॿ वजूद हिक ॿिए खां धार थींदा आहिनि त उन्हनि जे मन नगण ते मायूसी छहिजी वेंदी आहे। ए हाओ आऊं तुंहिंजे सूर खे सम्झी रही आहियां। ए रब कंदो त तुंहिंजो ऐं अदा बूरे जो विछोड़ो ख़तम थी वेंदो। मां साथ मासी नूरी इहो ई त चाहे कोन पई न आऊं त मजबूर थी वई आहियां। ए अलाह कंदो त तुंहिंजे ऐं बूरे जे विच में विछोड़ो ख़तम थी वेंदो तव्हां मिली वेंदो। ए हल हाणे पाणी भरे अचूं। सुहाराणी छा सारंग मां राणे खाने पे वियुमि थी सघे थो त मानी बि उते ई खाई अचां। छो खेर में इहो ई साॻियो डैम वारो मसलो हाणे चनेसर जी हरकतुनि जे करे हिन मां हथ त कोन कढिबो न। हा ईअं त आहे। अॻियां बरसाति जी मौसम बि वेझी आहे सोचां थो त बरसाति जी सीज़न अचण खां पहिरियां इहो कमु कराए वठां ताकी माण्हुनि खे फ़ाइदो त मिले। हा सारंग तूं सदाईं सांगेड़नि जे सुख लाइ सोचियो आहे रब कंदो हिन कम में तोखे कामयाबी मिलंदी। सुहाराणी तुंहिंजी दुआऊं ऐं मुंहिंजी कोशिशूं हिकु न हिकु ॾींहुं ज़रूरु रंग लाईंदियूं इहो डैम ज़रूरु ठहंदो। सारंग इहे बरसातूं त सदियुनि खां वसंदियूं थियूं अचनि पर अहिड़ी पकी तराई लाइ कंहिं बि कोन सोचियो। हा सुहाराणी इहो कमु त काफ़ी अॻु में थियणु खपे हा पर हिन तरफ़ कंहिंजो ध्यानु ई न वियो। तोखे इहा सलाह कंहिं ॾिनी त डैम लाइ कोशिशि कर। सुहाराणी हिकु दफ़े बरसाति में मां भिट ते वेठो हुउसि। हा पोइ मथां पाणीअ जा वहकरा ॿिनि टिनि जाइनि तां हेठे पासे ॾे पिया पोइ ऐं थोड़ी देर में हेठि हिकिड़ी खॾ में काफ़ी पाणी जमा थी वियो। अच्छा ऐं बरसाति जीअं ई ख़तमु थी त थोरे वक़्त खां पोइ ज़मीन उहो सॼो पाणी चूसे वई। तॾहिं ई मुंहिंजे ज़हन में इहो ख़्यालु आयो त जेकॾहिं इहा जाइ पकी हुजे हा त पाणी हिते बरक़रार बीठो हुजे हा। हा सारंग ईअं त आहे। उन महिल वेठे वेठे इहा सोच कयमि त तरवासियुनि जे लाइ हिकिड़ो डैम ज़रूरु ठाराइजे। काफ़ी ॾींहं महिनत कयमि नेठि हिकिड़े ॾींहुं सरकार जी तरफ़ां मंज़ूरी मिली वई हिन स्कीम जी ऐं हाणे वरी राजधणियुनि जी फनकारी जे करे कमु रुकियो पियो आहे। हा सारंग ईअं त आहे इहे वॾा ज़ालिम आहिनि। हा सुहाराणी डैम वारी कहाणी त इहा ई आहे। हा सारंग माण्हू जेकॾहिं सोचे त अलाए छा मां छा करे सघे थो पर हाणे ॻाल्हि ड्रिकी थी वई आहे। राणो खान मुंहिंजो इंतज़ारु कंदो हूंदो मां हलां थो। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।